भोसड़ी जे सोशल वर्कर समाजी कारकुन खे मनशियात फरोशन पारां ब्लैकमेल करण ऐं उग्रन नतीजन भोगण जी धमकियुनि खिलाफ़ मुख़्तलिफ़ ॻोठाणनि जो हूसड़ी प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो। इंसाननि जी नस्लकशी कंदड़ मनशियात फरोशन खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे समाजी वर्कर खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे, इलाक़े वासियुनि जो मुतालबो। भूसड़ी में गुज़िरियल चंद ॾींहं खां समाजी कारकुन ऐं सोशल वर्कर बशीर अहमद सोलंकी मथां बेबुनियाद इल्ज़ाम हणण ऐं खेसि उग्रा नतीजा भोगण, संदसि समाजी ऐं सोशल साख खे नुक़सान रसाइण, फेसबुक समेत समाजी वेबसाइट ते बदनामी ज़माना मनशियात फरोश शाहिद हुसैन उर्फ मिस्री सोलंकी पारां मन घड़त ऐं बेबुनियाद पोस्टूं हलाइण खिलाफ़ भूसड़ी ऐं भरपासे जे ॻोठनि अलाबख्श सोलंकी, खमीसो जोगी, दरिया ख़ान सोलंकी, अवैस शेख, सिद्दीक़ सोलंकी, दातो ख़ान जमाली ऐं मूसो शोरो जे समें औरतनि मर्दनि हूसड़ी प्रेस क्लब ते पहुची मनशियात फरोश खिलाफ़ सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। हिननि चीफ जस्टिस ऑफ सिंध, IG सिंध, DIG SSP हैदराबाद खां मुतालबो कंदे घुर कई सोशल वर्कर समाजी कारकुन ते बेबुनियाद इल्ज़ाम तराशी ऐं धमकियुनि जो नोटिस वठी मनशियात फरोशनि खिलाफ़ सख़्त खां सख़्त कार्रवाई कई वञे। HRJDO न्यूज़ ते हिन वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक तफ़सीली ख़बरनि लाइ विज़िट कयो असांजो YouTube चैनल HRJDO न्यूज़।